पोए मरा मर मरा मार्ग में मथे पोए पिया खून मुझे दे दो आया यतीम दीनन सुनन सा सीनियर साहब ही दोस्त अल्लाह नेमत खोले के गुजारिश कर दो रोज पे ख्याल गुजार कन अल्लाह नेमत खोलो। आशिक ज़हर प्याक वे दिसी वेसन घणो कड़े ऐं कातल जा हमेशा हैराक तोड़े चिकन चाक तब आह नसलन आम। मूंखे फ़ख्र आहे त फिक्री GMC जा कारकुन जेके आहिनि उहे हर मुश्किल वक़्त में पंहिंजा सिर तरियुनि ते रखी ऐं मुंहुं रक़्स हूंदा आहिनि पंहिंजे क़ौमी वतनी हक़नि लाइ। दरिया जी ॻाल्हि कंदासीं त सिंधू दरिया आहे त असांजी सकाफ़त बि आहे, असांजी ज़िंदगी बि आहे, असांजी मईशत बि आहे, असांजूं रंगीनियूं रहनायूं शौक़ ऐं चंचल जेके आहिनि रंग ऐं सभु ख़ूबसूरती जेका आहे उहा सॼी सिंधू दरिया सां वाबस्ता आहे, असांजे मां नदी सां वाबस्ता आहे। उन ते जेको हीउ हमिलो कयो वियो आहे आख़िरी ऐं हतमी ऐं कातलाणो हमिलो त बाबा 1250 साल थी विया, 1400 साल थी विया, ही माण्हू त ख़त्म थियनि ई नथा। कॾहिं इंता पसंदी जो मसलो, कॾहिं नस्ल परस्ती जो मसलो, कॾहिं रियासती गुंडागर्दी, कॾहिं हुकूमती ॾाढ, कॾहिं मज़हबी मामलात, कॾहिं फ़िरके वारानी मुनाफ़रत, हर क़िस्म जा ही हरबा हलाइण खां पोइ बि जॾहिं नाकाम थी विया आहिनि त हिननि सिंध जे अज़ली वेरनि इहो सम्झी वरितो आहे त हिननि खां दरिया खसियो त हीअ सिंध बि तबाह थी वेंदी, माण्हू रब तबाह थी वेंदा। पर सिंधी माण्हू पंहिंजे रंग ऐं मिज़ाज में, पंहिंजे जुदोजहद में उहे माण्हू आहिनि। वरी बशीर खान कुरैशी जा लफ़्ज़ वरजाईंदुसि त असां पंहिंजे सिंध जा डबूं असांखे जेतिरो लुणंदो असां ओतिरा तेज़ीअ सां ऐं ओतिरा घाटा थी फुटंदासीं। त ही शहीद बि असांजा, ही अॻवान बि असांजा, फिक्रे GMC तहत आरिस साहब जे जुदोजहद तहत जेको ही एहतिजाजी लॉन्ग मार्च थियो आहे सखर खां वठी हैदराबाद ताईं, यकीनन ही रंग लाहींदो। ऐं मां थोरो तव्हांखे डेटा ॿुधाईंदो हलां त हिननि जो जेको प्लान आहे हैदराबाद कोटड़ी बहराइच ते आहे, लेफ्ट साइड ते परियां जामशोरो आहे राइट साइड ते। तव्हां यकीन कयो ख़रीफ़ साईं असलम खैरपुरी त सिजावल सां तालुक रखनि था। असां 2022 में दरगाह जोग शरीफ़ खां मीरपुर बठोरे ताईं नियाणियुनि समेत 13 किलोमीटर पैदल मार्च कयो ऐं उन खां अॻु में असां जामशोरे खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं 2022 में बदतरीन जॾहिं PDM जी हुकूमत हुई त बदतरीन खोट हुई। केतिरी खोट हुई थोरो गौर थिए अदा, कोटड़ी बैराज ते 80 खां 85 सैकड़ो खोट हुई। सिर्फ़ कोटड़ी बैराज ते ख़रीफ़ में 2022 में पाणी खपे पियो जेको घुरबल हो वो 36,000 क्यूसिक हो ऐं पाणी अवेलेबल कोन पियो करे। हेॾा हैदराबाद वारा कैनाल कोन पिया खणनि। नतीजो तो ठट्टे में, सिजावल में, बदीन में, टंडे मोहम्मद खान में सरासर इंसाफ़ क़यामत में करबला हुई, का पोखी कोन पे थी। ऐं यकीन कयो उहे अंगखर मन जेकॾहिं हिते हींअर बि मौजूदा हालतुनि में बि इहो चूलिस्तान कैनाल न ठहियो आहे, ग्रेटर थल कैनाल न ठहियो आहे, कच्छी कैनाल में पाणी न वियो आहे, रेणी कैनाल में पाणी न वियो आहे, चश्मा राइट बैंक कैनाल में पाणी न वियो आहे ऐं मुजवज़ा थर कैनाल अञा न ठहियो आहे। त जेकॾहिं हिते 85 सैकड़ो खोट रहे थी ख़रीफ़ में ऐं रबीअ में, जेका ही मौसम सियारे में बि शॉर्टेज आहे, कोटड़ी बैराज ते सियारे में बि शॉर्टेज आहे, सखर में कहिड़ी सूरत हाल आहे, सखर में शॉर्टेज आहे। ख़रीफ़ में सखर में जेका खोट थींदी आहे उहा 50 खां 60 सैकड़ो थींदी आहे ऐं गुडूअ ते साॻी कोटड़ी वारी खोट हूंदी आहे। केतिरी 80 खां 85 सैकड़ो। छो त सखर ते वॾा आबादगार आहिनि, पीर मीर इहे ज़रदार आहिनि त हाणे जिते किथे पर वरी बि गुडूअ ते पाणी ईंदो आहे त लाहे सखर ते बीहारींदा आहिनि, सखर ते रोकींदा आहिनि त कोटड़ी सुकंदो आहे, सड़ंदो आहे ऐं गुडू बि सड़ंदो आहे, सुकंदो आहे। त अदा ॻाल्हि हीअ आहे त मौजूदा जेको पाणी जो सिस्टम आहे उन में जेकॾहिं हर ख़रीफ़ में कोटड़ीअ ते 80-85 सैकड़ो खोट थिए थी, जामशोरे खे पीअण जो पाणी कोन्हे ऐं हैदराबाद खे पीअण जो पाणी कोन्हे। ठट्टे में ऐलान थींदा आहिनि जुमे जॾहिं ऐलान थींदा आहिनि ताज़ा वज़ू जेको आहे उहो घणा करे जो बस्ती में पानी कोन्हे, जेकॾहिं मौजूदा कराची में पानी कोन्हे। मैं कराची के लोगों से मुखातिब हूँ, मैं हैदराबाद के लोगों से मुखातिब हूँ कि सिर्फ धरती के फर्जंद हम नहीं है, आप लोग भी हैं। कुछ गैरत करो, सब नारो लगाया था। अगे जड़ी
तां गुज़रियासीं त असांजे शहीद जनरल होशुशीदी जो मुजस्समो लॻल हो, जंहिं चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं। हाणे धरतीअ जो हर बच्चो चवंदो त मरसूं मरसूं दरिया न ॾेसूं। मरसूं 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 दम त ॾेसूं, जान त ॾेसूं, जान त ॾेसूं, खानदान त ॾेसूं। अदा दरिया ते कंप्रोमाइज न थींदी। ये लोग क्या चाहते हैं, ये लोग क्या करना चाहते हैं? सब बातें होनी चाहिए, खुल के बात करनी चाहिए, किसी को कभी डरने की जरूरत नहीं। ये खुद पाकिस्तान को उस नहज पे ले गए हैं, ले चुके हैं, अभी वापसी मुमकिन नजर नहीं आती। ये वही सानिया करवाना चाहते हैं जो हुआ था, और मैं तो इस तरह बात कर रहा हूँ, आपके लिए वो साना नहीं है, आप तो वही चाहते हैं। अदा जेकरे हिनन जो ये जिद होड़ हठ बदमाशी जर्नलन जी जरदारी जी शहबाज माफिया भी शरीफ फैमिली जी रही त पोइ मां यकीन सां चवां थो त ही सिस्टम न हली सघंदो, ही मुल्क न हली सघंदो। घणो थी चुको, गुंडागर्दी जी इंतहा थी चुकी। असां पंहिंजे दरिया लाइ बि वेंदासीं। दरिया जेकॾहिं सिंधु नदी चऊं त असांजी माउ आहे, जेकॾहिं सिंधु दरिया चऊं त असांजो पीउ आहे। भेण सूरत सही चयो, इहो दरिया असांजो मालिक आहे, पालनहार आहे। असांजी सॼी मईशत ज़िंदगी, ईदूं, ख़ुशियूं, शादमाना, सॼी सकाफ़त इन दरिया ते बीठल आहे। इहो दरिया असांजे तहज़ीब जो ख़ालिक आहे। इहो कीअं थी सघे थो त सिंध जा वतन जा मुंहिंजे देश जा पुट ऐं न्याणियूं पंहिंजे तहज़ीब तां, पंहिंजे ॿोलीअ तां, पंहिंजे वतन तां ऐं पंहिंजे दरिया तां हथ खणनि? इहो मुमकिन कोन्हे। त ही जुदोजहद अॻिते वधंदी, हैदराबाद जा माण्हू ॿाहिरि निकिरनि। इहो जिस्कमारी जो मसइलो कोन्हे। सभिनी मां हिन मौक़े ते सभिनी उन्हनि तंज़ीमुनि खे ख़राज तहसीन पेश कयां थो जिन दरिया लाइ जुदोजहद कई आहे, सिंध जे क़ौमी वतनी हक़नि लाइ जुदोजहद कई आहे, ऐं जिन पंहिंजा पेर पिथूं कया आहिनि। उन्हनि जी जेतिरी बि उन्हनि जी वाखाण कजो आहे घटि आहे। जेकी बि कारकुन जंहिं बि तंज़ीम जा कारकुन दरिया लाइ मैदान अमल में आहिनि, उहे क़ाबिल तहसीन आहिनि। ऐं जेकी अंदरि वेठा आहिनि, जेकी माण्हू घरनि में वेठा आहिनि, उन्हनि खे गौर वीचार ज़रूरु करणु घुरिजे। त अॼु चूहट जमालीअ में नारो लॻे थो पाणी न आहे, छो भला करबला करबला। अॼु जोई में नारो लॻे थो पाणी न आहे, छो भला करबला करबला। अॼु वारा में नारो लॻे थो पाणी न आहे, छो भला करबला करबला। ख़ुदा जो कसम, अगरि चुलिस्तान कैनाल ठही वियो, अगरि ग्रेटर थल कैनाल ठही वियो, अगरि कच्छी कैनाल में पाणी वही वियो, अगरि चश्मा राइट कैनाल ठही वियो, त इहा गुड्डू खां वठी खारो छाण ताईं जिते किथे ॿार बच्चो तव्हांजो चवंदो त पाणी न आहे, छो भला करबला करबला। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त उन खां अॻु जो ज़ुल्म वधी वञे रस्तनि ते अचो, न त वरी बि तव्हांखे भोगणो पवंदो। उन घड़ीअ जो इंतज़ार न कयो, ख़ुदा रा उन घड़ीअ जो इंतज़ार न कयो। कश्मीर वारो, जेकाबाद वारो, शिकारपुर वारो, लाड़काने वारो, कंबर शहजाद कोट वारो, दादू वारो, जामशुरे वारो, कराची वारो, ठट्टे वारो, सिजावल वारो, बदीन वारो, उमरकोट वारो, टंडे मोहम्मद खान टंडे लयार, नवाब शाह जा मानोड़ा, सांगड़ जा सांगीड़ा, थरपारकर जा आवाम, उमरकोट जा मानोड़ा, खेरपुर जा मानोड़ा, नौशरो फिरोज ऐं सखर ऐं घोटकी जो आवाम उन घड़ीअ जो इंतज़ार न करे जो सॼी सिंध करबला बणिजी वञे। मां हिन मौक़े ते सिंध असेंबली जे मेंबरनि ते, उन्हनि मेंबरनि ते लानत कयां थो ऐं शेम शेम चवां थो, ऐं शेम शेम चवां थो त जेकी घटनि अस्पतालुनि जे दवाउनि जा पैसा खाई था वञनि, स्कूलनि जा पैसा खाई था वञनि, पर हेॾा बेग़ैरत आहिनि जो वतन फरोश थी बीठा आहिनि। ज़रदारी चवण ते ओ ज़रदारी जेको उन्हनि खे कुतनि सां गॾु कराए थो, वरी बि पुछ लटके लूर लूर करे वतन फरोश बणिजी ज़मीनूं विझनि पिया, पंहिंजो दरिया विझनि पिया। यादि रखी छॾियो, इहा दौलत बि कमु न ईंदी, इहो इक़्तिदार बि कमु न ईंदो, इहा कुर्सी बि कमु न ईंदी, तव्हांखे कुझु बि कमु न ईंदो। ख़ुदा जो कसम, तव्हां पंहिंजो वक़्तु त टपाए वेंदो, पर तव्हांजा ईंदड़ नस्ल हिन धरतीअ ते ख़्वार ज़लील ऐं गरबदड़ हूंदा, सुरखरू हूंदा, त ही मानोड़ा हूंदा, ही कारकुन हूंदा, ही